जी नाज़रीन, असां हिन वक़्तु पकाजांग शहर में मौजूद आहियूं। हिते जेके दर्ज़ी आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। मथो ईद उल अज़हा अचे थी, लॉकडाउन आहे, कोरोना वायरस जे करे मार्केटूं बंदि आहिनि। कपिड़े जे हवाले सां हिन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हींअर जेके पहिरों हुन जो कारोबार हूंदो या पहिरों जेके ग्राहक ईंदा हुआ, कपिड़ो सिबराइण ईंदा, लटा कपिड़ा सिबराइण ईंदा, हिन वक़्तु उनजी छा सूरत हाल आहे, उन सां ॻाल्हाईंदासीं त उनजो छा चवणु आहे। वांदा वेठा आहियूं, लॉकडाउन लॻो पियो आहे। लॉकडाउन में छा आहे मसइलो, को न को केरु कपिड़ा थो सिबराए, न को कुझु। बेरोज़गार लॻा पिया आहियूं। अॻे ईद ते माण्हू टे वॻा वठंदा, हाणे जेको आहे सो को हिकु अधु माण्हू अचे थो जेको लटा सिबराए थो। सो त अचे कोन, कोरोना वायरस जे करे लॉकडाउन लॻो पियो आहे। असां छा कयूं, असां परेशान आहियूं। हुकूमत खे गुज़ारिश आहे त लॉकडाउन ख़तमु करे बाबा। दर्ज को कारोबार कंदा आहियूं त लॉकडाउन जे करे तमामु घणो जेको आहे सो कारोबार मुतासिर थियो आहे असांजो। अॻे तमामु घणो कमु हूंदो हो माशाल्लाह, पर हाणे तक़रीबन ईद में अरिड़हं 19 ॾींहं आहिनि त माना कम जी का बि अहिड़ी माना कान्हे का तकड़ बकड़ ग्राहकनि खे। ऐं पुलिस बि ॾाढो तंग थी करे तक़रीबन 6 खां पोइ वरी अचनि था, बाबा बंदि कयो। असां गवर्नमेंट खे अपील था कयूं त दर्जियुनि जे लाइ का सहूलियत कई वञे ऐं जेको आहे सो असांखे कारोबार करणु ॾिनो वञे ऐं मार्केटूं खोलाई वञे। असां परेशान लॻा पिया आहियूं, 24 कलाक दुकान बंदि लॻा पिया आहिनि। हींअर कारोबार ते असरु पइजी वियो आहे। हुकूमत खे गुज़ारिश आहे त लॉकडाउन ख़तमु कयो वञे, बराए महिरबानी। असां ॾाढा परेशान थिया आहियूं, बेरोज़गार थिया वेठा आहियूं। जिते असांखे टे वॻा मिलंदा उते हिकिड़ो वॻो मिले थो। हिन मज़दूर जेको बि तबिको आहे परेशान थी वियो आहे। महिरबानी करे असांजो लॉकडाउन ख़तमु कयो वञे। अदा हे लॉकडाउन लॻो पियो आहे, असां वटि कारोबार ई कोन्हे। अॻी हिते कमु घटि हुयो, हिन ते सफ़ा कोन्हे। वांदा वेठा आहियूं, लाइट ॾिसो था आहे कान। हे चवनि था लॉकडाउन लॉकडाउन, हे लॉकडाउन किथे आहे? लॉकडाउन छा जो हे लॉकडाउन आहे? ग़रीब आवाम पाणी में मरे पई थी, बुख में मरे पई थी, हिननि जी लॉकडाउन लॻी पई आहे। जी नाज़रीन, तव्हां हिते जेके दर्ज़ को कमु कनि था, दर्ज़ी हुन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। दर्ज़नि जो चवणु आहे त हिकु त लॉकडाउन आहे, कोरोना वायरस जे करे लॉकडाउन सबबु असांजा कारोबार मुकमल तौर ते तबाह थी विया आहिनि। ॿियो बिजली जेका अचे थी, अरिड़हं कलाक बिजली कोन्हे का, उन बिजलीअ जे करे बि असांजो जेको आहे सो कारोबार कोन थो थिए। हिन जो चवणु आहे त असां बेरोज़गार थी विया आहियूं। हिन जो मुतालबो आहे त SOP तहत असांखे कारोबार खोलण जी इजाज़त ॾिनी वञे त जीअं असां पंहिंजो रोज़गार करे सघूं। कैमरामैन नज़ीर चांग सां गॾु रियाज़ सोलंकी, टाइम न्यूज़, फैज़गंज।